इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बलावल भुट्टो ज़रदारी जो तमाम वज़ीर आज़म का तारीख़ जो सबक नथो ॿुधणु चाहे। अवाम वज़ीर आज़म का पंहिंजनि मसइलनि जो हल चाहे थो। वज़ीर आज़म अवाम खे बेवकूफ़ बणाए रहियो आहे। अवाम इंसाफ़ घुरी रहियो आहे। हुन जो त सब्सिडी अमीरनि लाइ आहे, ग़रीबनि लाइ नाहे। स्पीकर जारहाणा क़दम खयां, उन जी जानबदारी जे करे बजट ग़ैर क़ानूनी तौरु मंज़ूर कई वई। हुन जो त ग़रीब अवाम खे लावारिस छॾियो वियो आहे। हुकूमत खे अपोज़िशन जी तनक़ीद ऐं तजवीज़ुनि ते सोचणु घुरिजे। अवाम तव्हां खां हिसाब घुरी रहियो आहे। एनआरओ जो राग ॿुधी अवाम जा कन पची पिया आहिनि। अवाम पुछे थो त 3 सालनि खां इमरान जे इंसाफ़ बाद हालतूं ख़राब छो थी वियूं आहिनि। ग़ुर्बत, महांगाई ऐं बेरोज़गारी छो वधी वई आहे। हुन जो त वज़ीर आज़म साहब तव्हां 3 सालनि जो हिसाब ॾियो। तव्हां जे कूड़ सां तरक़ी न ईंदी, डंडे जे ज़ोर ते टैक्स न ईंदी। तव्हां FPR जे नाले ते गिरफ़्तारी जा अख़्तियार ॾेई रहिया आहियो। टैक्स लाइ अवाम जो रियासत ऐं जमहूरियत ते एतमाद ज़रूरी आहे। हुन जो त चूंड सुधार इत्तफ़ाक़ राय सां ई पार्लियामेंट में थियणु घुरिजनि। चूंड सुधारनि लाइ हुकूमत संजीदा नाहे। हुन जो त हुकूमती पॉलिसियुनि सां अमीर वधीक अमीर ऐं ग़रीब वधीक ग़रीब थी रहियो आहे। हुन जो त वज़ीर आज़म सिंध जे अॻूणे MNA जे घर ते छापे जी ॻाल्हि कई। जंहिं वक़्तु नेब एजाज़ अखराणी जे घर ते छापो हयो हू उन वक़्तु घर ते मौजूदु न हुयो। PP चेयरमैन चयो त को बि चोर दरवाज़े मां दाख़िल थींदो आहे त सॼो ॻोठु जमा थींदो आहे। छापे खां अॻु पुलिस खे बि न ॿुधायो वियो हुयो। जेकॾहिं नेब पुलिस खे इतला करे हा त पुलिस उन सां ताउन करे हा।